अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चवां थो। छा बाबू दोस्तों, पोएं फेरे जेको सिंध में जेका तमामु घणा मींहं वेठा हुआ त फसल खे जेको नुक़सानु थियो हुयो। पोएं फेरे जेको असांजो सारियुनि जो ॿिज जेको कोन थियल हुयो त सारियूं जेकियूं न पोखे सघियासीं। वणनि जो फसल बि तबाह थी वियो हुयो। हिन फेरे जेको आहे त वणनि जो फसल बि ॾाढो आहे। सारियुनि जो जेको आहे त ॿिज बि राहे छॾियो आहे। सारियुनि जे लाइ जेको आहे 2 एकड़ जेका आहिनि छॾिया आहिनि। बोली खईंदा न खईंदा न आहे कुड़ी भाई खाधे कुड़ी दो भाई सठ 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 ये बाल लगे सठ 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 फदी ऐसा तू चैनल के सब्सक्राइब किया, वीडियो के लाइक किया। चल चाओ 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 ना। हाँ चाओ 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 साथ नहीं चैनल के सब्सक्राइब किया, वीडियो के लाइक किया। चाओ पढ़ी मा चाओ चाओ पढ़ी मा। Alas, alas. दोस्तों, पढ़ाई छोकरी जेका असां विंगार ते खणी आहियूं, वरी ताज़ी कंदासीं वीडियो में ॾिसंदा, वरी जेको आहे त मिलंदी कान। मालिकनि खे पहुचाए ॾियूं था। मिठू ॾे मिठू 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 और देख किरदो यो किरदो ना किरदो। दोस्तों, जेको आहे मिठू आयो आहे, मिठू जो नालो रखिणो आहे। तव्हां जेको आहे सजेस्ट कयो, जेको नालो जेको आहे कहिड़ो रखूं। हाँ ज़ामिन भी जेको आहे वीडियो ठाहे थो पियो, उन भी जेको आहे चैनल स्टार्ट कियो आहे। ज़ामिन जो जेको आहे चैनल जेको आहे वीडियो लिंक जेको आहे वो मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि। उन खे बि जेको आहे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। हेडिया कजर हेडिया 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 Coba tangan ke make दोस्तों, जेको आहे तव्हांखे डेरकी जेको आहे मालपीड़ी जो जेको आहे विजिट करे था पिया। दोस्तों, हीउ साम्हूं जेको लेलो बीठो आहे, चाचे जो रेट जेको आहे 70 ॿुधायो आहे। अॻिते जेको आहे त ॿियो ॾिसूं था। ऐं मार्केट जो हाल बि ॾियूं था तव्हांखे, डेरकी जी मार्केट जो त छा पोजीशन आहे मार्केट जी। लेला वग़ैरह आहिनि, बाक़ी जेको गांव माल आहे या बेल वग़ैरह आहिनि, उहे जेको वॾनि शहरनि तरफ़ आहिनि। टोटली तव्हां हिते ॾिसंदा हिते जेको आहे ॿाकरो माल आहे। 55 सेल थिया आहिनि कुझु न? सेल आज कुछ भी पहिरें तेरा थी हर मंडी आज मंदी थी यारी कोई काश है वठण वारा परेशान आहिनि, ॾियण वारा परेशान आहिनि। देण वाला पैसा वठण वाला ताई ना वठण वारा परेशान आहिनि, चवंदा महांगो आहे। ॾियण वारा चवंदा पिया सस्तो आहे। वजन 40-45 किलो वजन जा पैसे नथा मिलन। दोस्तों, जेको आहे तव्हां ॾिसी सघो था डेरकी जी मार्केट जो त जेको आहे त वठण वारा बि परेशान आहिनि, ॾियण वारा बि परेशान आहिनि। असां रेट पुछंदासीं, वठण वारा कोन। छा रेट आहिनि जो? हिकिड़े जा साईं, हाँ। हिकिड़े जा साईं 25 जा 25 सेल थिया आहिनि? मार्केट में मौजूदु थियो आहे? कुझु थिया आहिनि भाई, कुझु न बीठा आहिनि। किथां आया आहियो तव्हां? असां कुंभन जा साईं, कुंभन जा। कुंभन कहिड़े ज़िले जो आहे? कुंभ खैरपुर ज़िलो। खैरपुर। कराची वाली साइड में भी आए तव्हां? कराची अभी जाएंगे शाम। अभी शाम जाएंगे। पहले कराची जाते हैं ना, वहाँ पे मार्केट है ना, यहाँ पे फेरी करते हैं उधर फेरी करते हैं, उधर लेंगे उधर ही खपाएंगे। सही 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 सही। वहाँ फिर महंगे मिलेंगे आपको? नहीं महंगे नहीं मिलते, सस्ते मिलते हैं। दोस्तों, ये खैरपुर जो जेको है व्यापारी हुआ। हम ये
तुम्हारी कार सब सुका पिया वॾो वॾो ले लो गाड़ी को सुठो हुजे पैसो आए कोन मांगा तारू जा केर कुर्बानी कंदो है मुर्गी कंदा बस मुर्गी मांगी हो मुर्गी मां कुर्बानी न थींदी हल करी अरे यार तबीयत की है बुखार से का तो यहाँ वरा परेशान बीठो हाँ परेशान पाण न आयो परेशान न आयो सेल थियो आहे हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह का तो आयो कुंभ का आयो कुंभ का खेरपुर खेरपुर खोड़ व्यापारी है यहाँ ॾो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जाम ही आयो ई बजट आसन भरे न घणा सेल थी आदी अंगारो थे मां ये समझ 22 पारू 22 पारू हां टोटल खपाए हिक पारू बचो और हिक वतो वरी हिते खपाई 22 खपायो एक ही खपाया एक ही माना खपायो वरी तो जो खरीद कयो आहे वरी खरीद के वरी हिते खपाई हे हाणे रेट सही ॿुधाए असां कंहिंखे कोन ॾींदा यूट्यूब ते ॾींदा केतिरे में ख़रीद कयो थी ये खरीद के मु गई यार की यार सही सही ॿुधाए पुण्य बुधा तू अंदाज़ो हाणी अंदाज़ जी ॻाल्हि नाहे हे मुंहिंजे 21 जी ख़रीदा हे 21 जी ख़रीदा तव्हां सेल घणे में कंदा वे इहो ॿुधायो बस असां असांखे सेल कंदा असां वध में छा 500,000 रोज़ी मिलंदी हलाईंदासीं छो जो असां खप- घणे न पिया खपाई में दो माना हा हा रोज़ी ईअं थींदी आहे बाबा सही 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 दोस्तों हिते जेका आहिनि त वापारी बीठा आहिनि उन चयो मां 21 पारू जेका खणी आयो त 21 मां सेल थी आहिनि हाणे जेको आहे इतां ई ख़रीद कयो आहे इतां ई जेको आहे सेल करे जेको आहे अॻिते वेंदुमि त हीअ बि जेको आहे हिते कारोबार आहे ऐं बिज़नेस आहे वापारी ख़रीद करे जेको आहे इते ई जेको आहे सेल करंदा इतां ई ख़रीद करंदा इतां ई सेल करंदा हलो लो पकड़ दो हेॾे असां वीडियो ठाहियूं ओ सनू हेॾे वीडियो ठाहियूं धनार जेको आहे पुॼी वियो आहे हा धनार घणे वठितो थी ले लो भलो वापारी आहे यार तूं छा कंदे कुर्बानी कंदे पकड़िया दोस्त असां जेको आहे जेको आहे ले लो कुर्बानी लाइ ख़रीद कयो आहे उम्मीद कयां तव्हांखे जेको आहे वीडियो पसंदि आई हूंदी जेकॾहिं वीडियो पसंदि आहे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़ पकड़ 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 पकड़